लाहौर जे पोश इलाइक़े में हिक वॾे ॾोह जो फाटो आहे। मीडिया मार्फत मुल्क समेत पूरी दुनिया खे पतो पियो आहे त रज़ा डार ऐं संदसि 5 दोस्तनि मथां हालैंड ऐं वेनेज़ुएला जे औरतुनि जो गैंग रेप ऐं अगवा बराए तावान जो केस दाख़िल थियो आहे। छा अव्हां खे ख़बर आहे त रज़ा डार केरु आहे? रज़ा डार मुल्क जे नायब वज़ीर आज़म इसहाक डार जो वेझो माइट आहे। इसहाक डार मुस्लिम लीग नून जे हर हुकूमत में वज़ीर माशियात रहियो आहे ऐं हिन हुकूमत में हिन लाइ डिप्टी प्राइम मिनिस्टर जो उहिदो ख़ुसूसी तौर ते तख़लीक़ कयो वियो आहे। जॾहिं त हिन जो असुल उहिदो उहो आहे त हू मियां नवाज़ शरीफ़ जी नंढी धीउ जो सहुरो आहे। नवाज़ शरीफ़ जो सेण हुजण सबबि हू पहिरें वज़ीर इक़्तिसादियात रहियो ऐं हाणे डिप्टी वज़ीर आज़म बणियो आहे। हुकूमत में हुजण जो मतिलबु ताक़त जो उहो नशो करणु आहे जेको अकुल ऐं अख़लाक जा दरवाज़ा बंदि करे छॾींदो आहे। जेकॾहिं इसहाक डार जे वेझे माइट हुजण सबबि मोहम्मद रज़ा डार उहा हरकत करे सघे थो त हुकूमत में सिधो संहुं हुजण सां मदहोशी ऐं मस्ती जी लेवल केतिरी हूंदी। पर जेकॾहिं उन्हनि हुक्मराननि खां पुछियो वञे त हू मुल्क जी ख़िदमत करण जी दावा कनि था, काश को उन्हनि खां पुछे ऐं समय भेरा पुछे त छा गैर मुल्की औरतुनि खे धोखे सां पाकिस्तान घुराइण मुल्क जी ख़िदमत आहे? छा उन्हनि लाइ वीज़ा लॻाइण जो अमल पाकिस्तान जी ख़िदमत आहे? छा उन्हनि खे एयरपोर्ट पहुचण शर्त गन पॉइंट ते अगवा करण मुल्क जी ख़िदमत आहे? छा उन्हनि खे हब्से बेजा में रखे मुसलसल गैंग रेप जो निशानो बणाइण मुल्क जी ख़िदमत आहे? छा उन्हनि जे माइटनि खे भूंग जी रक़म घुरण मुल्क जी ख़िदमत करण आहे? दरअसल अहिड़ी ख़िदमतुनि सबबि पाकिस्तान जो नालो उन्हनि मुल्कनि में शामिल आहे जेकी ॾेही तोड़े परदेही फर्दनि लाइ गैर महफ़ूज़ आहिनि।